नाज़रीन, घोसपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अगवा फुर धाड़नि तोड़े वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ JUI जे कारकुननि हिंदू पंचायत ऐं शहरनि पारां शटरबंद हड़ताल कराए थाणे जे मेन गेट अॻियां धरणो हयो आहे। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे घोसपुर मां SS न्यूज़ जो रिपोर्टर ज़हूर ओगाही। जी ज़हूर, आगाह कजो, शहरनि जो छा चवणु आहे? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोसपुर शहर अंदरि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अॼु JUI ऐं हिंदू पंचायत तरफ़ां अॼु रैली कढी वई आहे। उहा रैली जेकी आहे उहा हिन वक़्तु घोसपुर थाणे जे अॻियां पहुती आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन रैली जो मक़सदु रोज़ जे बुनियाद ते जेके चोरियूं थियनि पियूं घोसपुर शहर में, रोज़ जे बुनियाद ते गाॾियूं जेके आहिनि उहे चोरी थियनि पियूं ऐं 2 हफ़्ता पहिरियां बानेमल खां 16 लख रुपया फ़ुर कई वई हुई। अॼु रैली उन जी बुनियाद ते कढी पई वञे। उन जी रिकवरी जे लाइ रोज़ हितां जी जेकी इंतिज़ामिया आहे उन्हनि सां मिलजुल खां बाद बि हिन वक़्त ताईं जेके चोरियूं आहिनि उहे वापसि न थी सघियूं आहिनि। अचो त हिते मौजूदु हिंदू पंचायत जे अॻुवाणनि ऐं JUI जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ही हिंदू कम्यूनिटी ऐं जमियत उलमा इस्लाम जो एहतजाजी मुज़ाहिरो आहे, शटरबंद हड़ताल जेकी आहे इहा जेको ज़िले कश्मीर में बणंदड़ बाहि आहे ऐं जेको आहे त घोसपुर में ॾींहुं ॾिठो जो जेको आहे त बानेमल खां फुर कई वई ऐं जेको आहे त ज़ुल्फ़कार शेख खां रोक रक़म ऐं मोटरसाइकिल फुर कई वई। असां बार बार SHO घोसपुर सां राब्तो कयोसीं। हिकु हफ़्तो SHO साहिबु असां खां मोहलत वरिती, उहा मोहलत बि ॾिनीसीं ऐं बाद में वरी DSP साहिब जी फ़ोनियूं आयूं ऐं जेको आहे DSP साहिबु चयो त असांखे वरी हफ़्तो ॿियो ॾिनो वञे। असां ॿियो हफ़्तो बि जेको आहे DSP साहिब खे ॾिनोसीं। उन खां बाद में बानेमल जी रक़म बि रिकवर न थी ऐं ज़ुल्फ़कार शेख जी रोक रक़म ऐं मोटरसाइकिल बि उहा बि रिकवर न थी। रोज़ घोसपुर में बदअमनी आहे, कॾहिं मोटरसाइकिल फुर आहे, कॾहिं चौबी चोर आहिनि। को शहर जो माण्हू महफ़ूज़ न आहे, इलाइक़े वासी महफ़ूज़ न आहिनि। असांखे ख़बर न आहे, घरों निकिरूं था त शाम जो घर ख़ैर सां वापसि वेंदासीं या असांखे किथे लुटियो वेंदो, फुरियो वेंदो। इंतिज़ामिया नाले काई शइ चीज़ न आहे। इंतिज़ामिया हिन टाइम ताईं कख भनी बीड़ो न आहे कयो। असां महांगाई जा सफ़ा मारियल आहियूं। असांजो को दाद फ़रियाद वारो ई न आहे, को पुछा करण वारो ई न आहे। बिरादरी जे तरफ़ां मुश्तरका जेको आहे गॾियल हिकिड़ो असांजो एहतजाज आहे ऐं शटर डाउन हड़ताल बि आहे। ॾिसो था पिया त असां थाणे जे अॻियां वेठा आहियूं। कुझु ॾींहं पहिरियां दीवान बानेमल खां 17 लख ॾींहं ॾिठे जो फुर कया विया ऐं SHO घोसपुर असांखे आसरनि मथां आसरा ॾींदो रहियो त बाबा मां माण्हू ॿधा आहिनि, जल्द मां तव्हांखे रक़म जेका आहे रिकवर कराए ॾींदुमि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 15-20 ॾींहं गुज़रण जे बावजूदि हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया असां सां को बि ताउन न कयो आहे। मजबूर थी करे असां जेको आहे शटर डाउन हड़ताल करे एहतजाज करे हिते असां वेठा आहियूं। रोज़ फुरूं धाड़ा चोरी अगवा मामूल बणिजी चुका आहिनि। कुझु टाइम अॻ में बानूमल जेको आहे हिंदू वापारी जेको आहे उन खां सरेआम हथियारनि जे तौर ते घोसपुर शहर मां लखें रुपया फुर कई वई। उन खां बाद में ज़ुल्फ़कार अहमद शेख खां ॾींहं ॾिठे जो मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर कई वई। उन जे ख़िलाफ़ु असांजो हीउ एहतजाज आहे। पुलिस 2 हफ़्ता असांखे डिले कराए आसरा ॾेई को बि असांजो तदारुक न कयो। अॼु असां हिते थाणे ते वेठा आहियूं। जेसीं ताणी असांजा मुतालबा असांजी रक़म रिकवर न कराई वेंदी एसी ताणी असांजो एहतजाज ही धरणो जारी रहंदो। घोसपुर जी हालत इहा आहे त कुझु ॾींहं पहिरियों बानूमल हिकिड़ो असांजो वापारी आहे, उन खां ॾींहं ॾिठे जो तक़रीबन 12 बजे 17 लख रुपया फुर कया विया। उन खां अलावा ज़ुल्फ़कार अली शेख खां मोटरसाइकिल फुर कई वई। मौलाना जमालुद्दीन साहिबु जेको JUI तालके कंदगढ़ जा अॻुवाण आहे, उन जूं 2 ॿियूं चोरी कई वयूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं का बि चोरी रिकवर न थी आहे। अजीब ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, SHO घोसपुर अहमद नवाज़ जखराणी हिकिड़ो पोड़ो कमज़ोर लाचार बेवस माण्हू आहे, कंहिं बि कम जो न आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर हेॾे वॾे शहर में उनखे कीअं मुक़ररु कयो वियो आहे। बहरहाल असांजा मुतालबा पूरा कया वञनि, न त जेको असांजो आईंदा लाइअमल हूंदो उहो इंतिहाई ख़तरनाक हूंदो। असीं इंडस हाईवे बंदि करे वेही रहंदासीं, ॾींहुं हुजे राति हुजे, झुड़ हुजे सर्दी हुजे, असां सभु कुझु बर्दाश्त कंदासीं जेसि ताईं असांजा जाइज़ मुतालबा पूरा न कया वेंदा। इंशाअल्लाह ही जंग जारी ऐं सारी रहंदी। जी, तव्हां हिते मौजूदु JUI जे अॻुवाणनि जूं ऐं हिंदू पंचायत जे अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त घोसपुर शहर अंदरि जेतिरे ताईं अमन अमान खे बहाल न रखियो वेंदो असांजो हीउ जेको एहतजाज आहे जारी रहंदो। हिननि जो चवणु आहे त 2 हफ़्ता पहिरियां जेके बानेमल खां ऐं घोसपुर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके मोटरसाइकिल चोरियूं थी वियूं आहिनि ऐं बानेमल खां जेके 16 लख रुपया फुर कया विया आहिनि, जेतिरे ताईं उहे रिकवर उन्हनि खे न करे ॾिना वेंदा एतिरे ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु ज़हूर ओगाही, SS न्यूज़ घोसपुर।